अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीए सिंध दोस्तों, सिंध अलाह साईं जो ॾिनल धरतीअ ते हिकु अनमोल तोहफ़ो आहे, जंहिं ते बुनियाद खां वठी 7000 साल जी तहज़ीब रखंदड़ सिंध ते मुख़्तलिफ़ हलाऊं, कब्ज़ा, जंगियूं मड़ियूं वयूं। सिंध ते कब्ज़ो करण लाइ, सिंध खे हासिलु करण लाइ, सिंध खे लुटण लाइ ऐं सिंध खे फुरण लाइ। जीअं इंडियन फिल्मुनि में थींदो आहे, कंहिं पंहिंजो विलियन खे या कंहिं ज़ालिम खे का जॻह पसंदि अची वेंदी आहे त उन बाबति पंहिंजनि माण्हुनि खां अफ़वाह फैलाईंदो आहे त बाबा फलाणी जॻह में जिन आहिनि, फलाणी जॻह में न वञिजो, फलाणी जॻह में तव्हां वेंदो त तबाह थी वेंदो, फलाणी जॻह में अजीब मख़लूक़ात आहिनि। जीअं असां आस पास बि ॾिठो हूंदो, वॾेर खे सरदारी, बोतारी, जागीरदारी सिस्टम में जॾहिं कंहिं वॾेरे खे कंहिं मीर पीर खे कब्ज़ो करिणो हूंदो आहे कंहिं इलाइक़े ते, कंहिं जॻह ते, कंहिं ॿनी ॿारे ते, पोइ उन बाबति मुख़्तलिफ़ अफ़वाहूं हलराए माण्हुनि खे उतां बदज़न कयो वेंदो आहे। ईअं ई मां रड़ियूं कंदो रहियो आहियां सिंध जे इन्हीअ मामले ते त सिंध ते कब्ज़ो चाहींदड़, सिंध जे पंहिंजो मदनियात ते, सिंध जे तारीख़ी मागनि ते, सिंध जे समुंड ते, सिंध जे कारूंजर ते, सिंध जे पंहिंजो सनअती इलाइक़नि ते कब्ज़ो करण लाइ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, मुख़्तलिफ़ हरबनि सां, मुख़्तलिफ़ अफ़वाहनि सां इहे ॻाल्हियूं गड़बियूं रहंदियूं आहिनि। पोइ अॻिते हली उन ते मुकमिल कब्ज़ो करण जी कोशिशि कई वेंदी आहे। हिन महिल ताईं त सिंध पाण निभायो आहे, सिंध सुजाग रही आहे, सिंध पंहिंजनि मामलनि खे पंहिंजे हथनि में रखियो आहे, पर इहो न विसारियो त असां वटि हिते ॿियो ग्रुप जेको मख़सूस टोलो आहे MQM माण्हुनि जो, उहो बि असांजी पुठीअ लॻायो वियो आहे। पोइ असां सां जहिड़े माना उन जा चंद माण्हू आहिनि। मां चवंदुसि त उर्दू स्पीकिंग में इहे चंद 100 माण्हू आहिनि जेके शरारत कनि था, सिंध खे विराइण जूं ॻाल्हियूं कनि था, या जॾहिं बि मुक़्तदिर धुरियुनि खे सिंधियुनि सां जहिड़ो करिणो हूंदो आहे, सिंधियुनि जो ध्यानु भटकाइणो हूंदो आहे, त पोइ हिननि खे चाबी ॾेई छॾींदा आहिनि। सिंध जे ॿेटनि जो मामिलो हुजे, उन बाबति पहिरियों अफ़वाहियूं हलायूं वयूं ऐं सिंध जे ॿेटनि ते कब्ज़े जी कोशिशि कई वई। मुलविस त सिंध में जी हुकूमत में वेठल हमराह बि हुया, असांजा उहे जेके असां हॾ ॾोखी चवंदा आहियूं उहे बि हुया। कारूंजर जे मामले ते अफ़वाहियूं फैलायूं वयूं, पोइ उन ते कब्ज़ो करण जी कोशिशि कई वई ऐं कारूंजर जी कटाई, हिन महिल जेको वॾो इशू हले थो कारूंजर जी कटाईअ जो, उन ते वकील सुरापा एहतजाज आहिनि ऐं सिंध उन्हनि खे बेकअप ॾेयूं बीठी आहे। असां इंशाअल्लाह उन्हनि जी कामयाबीअ लाइ बि दुआ गुआयूं। हाणे नओं शो शुरू कयो वियो आहे, हिकिड़ी नओं प्रोपेगेंडा शुरू कई वई आहे। उन खां अवल मां हिकिड़ो ध्यानु अञा तव्हांखे शिकाईंदो हलां त सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़ो करण लाइ कारपोरेट फार्मिंग जी पंहिंजो नाले ते सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़ो करण लाइ 2-3 सालनि खां शो हलायो वियो। बाबा फलाणे वॾेरे वटि हेतिरा सौ जिरेब ज़मीन आहे कब्ज़े वारी, फलाणे वॾेरे वटि लियाकत जतोईअ वटि, मां नाला थो खणा, लियाकत जतोईअ वटि 3000-4000 जिरेब कब्ज़े हेठि आहे। साईं सुहेल अनवर सियाल 3000 पंहिंजो जिरेबनि ते कब्ज़ो कयूं वेठो आहे। साईं हे फलाणो पीर कचे जी 3-4 जिरेब ज़मीन ते कब्ज़ो कयूं वेठो आहे। फलाणो साईं MP MNA 4-5 हज़ार जिरेब, बाक़ाइदे लिस्ट ॾिनल हुई सोशल मीडिया ते। मां तंहिं वक़्तु बि दोस्तनि खे चयो हुयो ही फ्रॉड आहे सिंधी क़ौम सां, ही कब्ज़ा जेकॾहिं कब्ज़ा हिननि जा थियल बि आहिनि त इहे अॼु जा न आहिनि, इहे 50-60-70 सालनि खां जॾहिं खां ही मुल्क वजूद में आयो आहे शायदि उन खां थियल आहिनि। ओचितो हिननि खे कहिड़ी माना बारी पई जो इन मामले खे अची खयूं। पोइ अॻिते हली साबित थियो
त इहा ज़मीन हिननि खे कारपोरेट फार्मिंग लाइ खपंदी हुई, तॾहिं हिननि इहो मार्केट में हलरायो। हाणे नओं छो शुरू थियो आहे, जेको रनीकोट किले ते कब्ज़ो करण जी कोशिशि कई थी वञे। मां चवां थो हीउ छो न आहे कब्ज़ो करण जी कोशिशि आहे, भले केरु कंहिं बि तरीक़े सां ॾिसे इनखे, पर मुंहिंजी सोच मुताबिक़ जेकी हीअ अफ़वाह फैलाया था वञनि, जेके हीउ सारो माहौल ठाहियो थो वञे ऐं पंहिंजो सिस्टम जोड़ियो थो वञे, इहो रनीकोट किले ते कब्ज़ो करण जी साज़िश कई थी वञे। हाणे कुझु ॾींहंनि खां सोशल मीडिया ते हले पियो, बाबा इहो कैमरा सां ऐं पंहिंजो हिन सां रनीकोट किले में जिन्नात ऐं मुख़्तलिफ़ मख़लूक़ूं खिलाई मख़लूक ॾिठी वई आहे। मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे, पूरो पाकिस्तान पियो आहे, हेॾो पाकिस्तान जो पंजाब KPK बलोचिस्तान पाकिस्तान जो वॾो सूबो आहे, उहो छॾे करे सिंध जो हिसो, सिंध जो सुपर हाईवे ते सन जे भरिसां क़िलो ठहियल रनीकोट, जेको 36 किलोमीटर जे एराज़ीअ में फैलियल आहे, जिते मुख़्तलिफ़ नंढा नंढा क़िला आहिनि, जंहिंजे लाइ इहे बि चयो थो वञे त हीउ 1800 ईस्वीअ में ठहियो हुयो, सॉरी 1800 ईस्वीअ में ठहियो वियो हुयो, ऐं के चवनि था हीउ तारीख़ जो हिसो रहियो आहे, तमामु पुराणो क़िलो आहे। हाणे ताज़ो टालपरनि जे तौर में ठहिरायो वियो हुयो। 2000 खां कोशिशूं कयूं पियूं वञनि त पंहिंजो रनीकोट किले खे सियाहती माॻ तौरु ठाहे ऐं कमु आणिजे। अलाए कीअं पोइ ॾाइण वारी नज़र पइजी वई आहे उन्हनि धुरियुनि जी जेके पूरे मुल्क ते कब्ज़ा कंदियूं आहिनि, ऐं मुल्क जी सिंध जी मिल्कियत त उहा बि ॾाढे जी सम्झंदा आहिनि। हाणे इहे अफ़वाह फैलिजनि था त बाबा रनीकोट में जिन्नात ऐं मुख़्तलिफ़ मक़ामनि ते खिलाई मख़लूक ॾिठी वई आहे। का बि कोन्हे, को बि मामिलो न आहे अहिड़ो। हीअ बदमाशी आहे, रनीकोट किले ते कब्ज़ो करण जी साज़िश जो पहिरियों क़दम आहे। हीअ रनीकोट ते कब्ज़े करण लाइ माहौल जोड़नि पिया। तव्हां सिंध वारनि खे महिरबानी करे पंहिंजो अर्ज़ु रखंदुसि त पंहिंजूं अखियूं ऐं कन खुलियल रखिजो, ऐं हर नज़र ते हर जॻह ते नज़र रखिजो। सिंध ते दारियुनि जी नज़र त आहे ई आहे, पर पंहिंजे घर जा कुता जेके भाड़िया आहिनि उहे दारियुनि खां वधीक ख़तरनाक आहिनि। उन्हनि जा सहूलियतकार आहिनि, वापसी में ई कुर्सी वठनि था, सहूलियतूं वठनि था, पंहिंजो MPA MNA शिप्स वठनि था, इक़्तदार वठनि था। हीअ सिंध खे खपाइण में देरि न कंदा, छो जो हीअ असली नसली सिंध जा न आहिनि। मां अवल बि चवंदो रहियो आहियां, हीअ 95% सिंध असेंबलीअ में वेठल जेके हीअ पंहिंजो MPAs आहिनि, या क़ौमी असेंबलीअ में सिंध मां चूंडियल MNAs आहिनि, इहे 95% दारी आबादकारीअ मां आयल माण्हू आहिनि, जेके सिंध जे मफ़ाद खे, सिंध जे पंहिंजो मिल्कियतुनि खे पंहिंजो कोन था सम्झनि। उहे चवंदा त इहे खपनि, भले छा बि थिए, पर असांखे इक़्तदार मिले। उन्हनि जो घेरो बि तंग करिणो पवंदो ऐं हर पासे ते नज़र रखणी पवंदी। महिरबानी। जी सिंध।